सही सुबह सुबह सा तव्हांजे हथ में हे गाह वारो ॾाढो लगे तो मेहनत ते मेहरबानी करण लाइ निकिता आहियो। हाँ मिर्चू सासी वीचारा बुख था मरन। मोलू भाई सॼो ॾींहुं मेखाने ते अम्मा ई बाबे जो सॼो ॾींहुं किरोद दूध था कनि घर में बिलोरनि सां खेॾंदा आहिनि छा? अहिड़ा आशिक बि कंहिंखे न मिलन, रुगो पंहिंजी ॿुधाइनि था, ॿिए कंहिंजी त ॿुधनि ई नथा। छा चई? कुझु कोन थी चवां, हली गाह करा। ठा करा केसा कावड़ कई थई? मासी साबुल सुर नथी करे छा? मिर्चू मुंहिंजे लाइ छा आंदो अथई? आंदो मुंहिंजो मन बमांदो आहे तुंहिंजे लाइ। सॼी राति निंड नथी अचे। वरी जे तूं मूंसां न मिलंदीअ न पोइ मां मरी वेंदोसांइ। मिर्चू तूं दिलि वॾी कर, अलाह कंदो तूं पंहिंजे हिन ॿोड़नि कननि सां पंहिंजी ख़ुशीअ जा दोल ॿुधंदे। छा चई? ॿोड़े सां इज़हार करण बि वॾो आज़ार आहे। मां हाणे गाह थी करण वञा, तूं बि हाणे कख पन थी वञ। हा ठीकु आहे ठीकु आहे।